थियो? दोस्तों अॻु मौजूद जीएसएम आऊं उन वक़्तु क़दीम सिंध जे बॉर्डर वारे शहर मुल्तान जे भरिसां शुजाबाद ऐं शुजाबाद जे भरिसां राजा राम ऐं ज़रीफ़ शहीद बस्ती आहे जिते तारीख़ साज़ शख़्सियत ऐं शाइर आज़म जो ख़िताब जंहिं शख़्स खे एशिया मिलियो ऐं पंजाब जे 7 यूनिवर्सिटियुनि में जंहिंजी शाइरी पढ़ाई वञे थी ऐं मिस्र जी ऐन अल शम्स यूनिवर्सिटी में 3 ॿोलियुनि में तर्जुमो कराए उनजी शाइरी पढ़ाई वञे थी उहो आहे पंहिंजो शाकिर शुजाबादी। शाकिर साईं मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि, उनजो खोड़ शयूं शाइरियूं आहिनि त अपना छा अथसि नालो त ज़हन ते कोन पियो। मेरा राज़िक रिआयत कर नमाज़ा राति जा कर ॾे जो रोटी राति जी पूरी करेंदे शाम थी वेंदी। आउं अॼु संदन कदम बोसी ते आयो आहियां ऐं वरी दिलि सिक हुई मूंखे इस्लामाबाद खां जीअं मोटियोसि राति त हुआसीं दुनियापुर साईं रियाज़ खेमचंद साहिब बि मूंसां गॾु आहे। साऊं शाकिर साईं जे आस्थाने ते आयो आहियां। संदन हालत ॾिसो पिया, यकीननि ॾिसो पिया त ॾाढी ज़ईफ़ आहे, ॾाढी तकलीफ़ में आहिनि, पर संदन ही डेरो जेको आहे जिते पंहिंजो गांव थोरो ॾेखारे छॾियो अथई हालत ॾिसो था। उहो शख़्स जेको दुनिया लेवल जी हैसियत रखे थो, जंहिंखे हे संदसि बैठक आहे 2 दफ़ा सदारती अवार्ड हिन शख़्स खे मिली चुको आहे हुकूमत पाकिस्तान तरफ़ां ऐं 3 दफ़ो नॉमिनेट शायदि थियल आहे। केतिरा ई अवार्ड दुनिया संदसि केस खे ॾिसण लाइ परेशान आहे, पर हुनजी जेका ही हालत आहे, संदसि घर जी हालत आहे, हे संदसि पुटु आहे वॾो नवीद शाकिर ऐं वलीद शाकिर, ही ॿियो नंबर पुटु आहे हिनजो, दोनों बेरोज़गार। पंजाब हुकूमत ख़बर न आहे, असांजे सिंध वारो ई हालत आहे जो त असांजे सिंध में बि खोड़ माण्हू ईअं कसम परसी जी हालत में विया हलिया, वॾा वॾा नाला बेचाई 150 साल खां पोइ हुन क़ौम खे यादि आयो। ही शाकिर आहे जंहिंजो हितां आस्थान, हिन जो घर बि अहिड़ो ई आहे। हिन जा 2 बेरोज़गार पुट जंहिं मूंखे पाण शाकिर अॻे दफ़े ॿुधायो त मनमोहन सिंह जॾहिं इंडिया खां आयो त लाहौर आयो त उन नवाज़ शरीफ़ खे चयो, जॾहिं सदर हो मनमोहन सिंह इंडिया जो, त उन चयो नवाज़ शरीफ़ खे त मूंखे शाकिर सां मिलायो ऐं शाकिर खे स्पेशली हितां खणी लाहौर पहुचायो वियो त शाकिर ऐं मनमोहन सिंह गॾु विहारियोसि ऐं मनमोहन सिंह शाकिर खे चयो त पंजाब में तुंहिंजी इज़त कोन्हे, पाकिस्तान में तुंहिंजी इज़त कोन्हे, इन करे तूं मूंसां गॾु इंडिया हल, तोखे आउं घर ॾियां थो, सिटीज़नशिप ॾियां थो, तोखे गाॾी ॾियां थो, ड्राइवर ॾियां थो ऐं वज़ीफ़ो 1-2 लख महीनो ॾींदुसि ऐं तूं इंडिया हल। त शाकिर शुजाबादी हुनखे चयो त मूंखे सिटीज़नशिप ॾियो, भले घर न ॾियो, गाॾी न ॾियो, ड्राइवर न ॾियो, कुझु बि न ॾियो। नवाज़ शरीफ़ गॾु वेठोसि जे तूं ऐं नवाज़ शरीफ़ महिरबानी करे ॿिन्ही कश्मीरनि मां हथु कढो, आज़ाद कश्मीर ऐं मक़बूज़ा कश्मीर खे हथु कढो, हुननि खे आज़ादु कयो, हू पंहिंजी करंसी रखनि, हू पंहिंजी फ़ौज रखनि। एॾो वॾो माण्हू, इन खां वॾो माण्हू को थी कोन थो सघे जंहिं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी लाइ कुझु कोन घुरियो हो। मूंखे हिकिड़ो दफ़ो हिन ॿुधायो त जॾहिं सरदार फारूक लिगारी इस्लामाबाद हिन खे घुरायो त कोई शहर सुणाओ जी, त मां वलीद खे चवंदुसि शाकिर जे पुट खे त उहो कहिड़ो शहर हो जंहिं तां फारूक लिगारी काविड़जी वियो हो, हितां शाकिर एरोप्लेन में वियो हो ऐं परियां शाकिर निधड़को बिना टिकट जे ट्रेन में धिका खाईंदो पहुतो। वलीद भाई वो शेर कौन सा था जो शाकिर साईं ने सुनाया था? तू मर्ज़ी नाल जेको भी जीवा या मार कै पुछणे, वाह, तू मर्ज़ी नाल जेको भी जीवा या मार कै पुछणे, रियाया तेरी गुंगी है मेरा सरदार कै पुछणे। वाह वाह वाह। गरीबां दे लहू दे नाल वज़ू कर ते काबे वंज, तेरे मथे ते मेहराबे तेरा किरदार कै पुछणे। वाह 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 वाह। दोस्तों ॻाल्हि आहे त इन खे त चवंदा आहिनि वॾा माण्हू जेके मुल्कनि जे बादशाहनि जे साम्हूं बि पंहिंजी ॻाल्हि करे वञनि ऐं इहो कोन ख़्यालु कनि त बादशाह जी कहिड़ी औकात आहे, बादशाह जी कहिड़ी हैसियत आहे। यकीन कयो त पाकिस्तान जे बादशाहनि जी, पर दुनिया जे बादशाहनि जी आउं नथो सम्झां शाकिर जे साम्हूं का हैसियत आहे एतिरो गहरो सच चवणु। ऐं उहो शख़्स जेको बज़ाहिर ज़िंदगी अलाए कीअं थो गुज़ारे, जंहिंजी माज़ूरी आहे, जेको ॻाल्हाए कोन थो सघे, जेको मुकमिल 90% पैरालाइज़ आहे, जंहिंजी गुफ़्तगू संदसि औलाद ई थोरी घणी सम्झी सघे थो,
ॿियो माण्हू कोई नथो सम्झे। ऐं उन शख़्स जे अज़मत तां उनखे सलाम थो कयां। ऐं त हीअ मुंडी मां तव्हांखे ॿुधायां त 2016 में जॾहिं शाकिर शुजाबादी एॾी वॾी महिरबानी करे मूं वटि मूंसां ॻोठ मिलण आयो ऐं पंहिंजे हथनि सां वेंदे वेंदे मूंखे मुंडी पाराई वई, चई त इसदा ख़्यालु करी। उहा अॼु ताईं उन चीच में आहे ऐं दुआ थो कयां, ख़्वाहिश थो कयां त हीअ आख़िरी दम ताईं रहे ऐं रहंदी इनशाला। तो अॼु असां शाकिर साईं जे आस्थाने ते आया आहियूं ऐं मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हुई त मां शाकिर कुझु ॿुधाए, पर पता नहीं कुछ बता बोल नहीं पाएंगे, कुछ शेर सुनाएंगे कि नहीं। मेरी ख्वाहिश है थोड़ा कड़वा शेर है। हाँ जबरदस्त, कड़वा जहर कड़वा बताएं। सऊदी वड़ यहूदी गए, सऊदी वड़ यहूदी गए, ते पाकिस्तान विच नापाक। ते पाकिस्तान विच नापाक। सऊदी वड़ यहूदी गए ते पाकिस्तान विच नापाक। तेरे हुबदार आखदे पेन नबी सैया खुदा हाफिज। हा तेरे हुबदार आखदे पेन नबी सैया खुदा हाफिज। नबी सैया खुदा हाफिज। एक आदम बिया भी है। अमन ईमान मोमिन दा, अमन इस्लाम दा मतलब। वाह वाह, अमन ईमान मोमिन दा, अमन इस्लाम दा मतलब। अमन दा जे मुखालिफ है, इमाम काबा काफिर है। वाह, अमन दा जे मुखालिफ है, इमाम काबा काफिर है। कमाल कमाल कमाल। ये जहर कड़वा है, जहर कड़वा है, जहर कड़वा है। अल्लाह बताइए आपको पूरा हो गया। जी जी, इसी वजह से तो इस साल में नहीं, ये अजीम लोग हैं, ये अजीम लोग हैं। सब कहते हैं। दोस्तों, शायदि असांजा हौसला एतिरा कोन्हनि जो अलाए केतिरो पाण खे रोकियूं पिया। ही वक़्त जो छा चऊं, सुकरात माज़ूर कोन हो। शाकिर हिन धरती जो अज़ीम शाइर, शायल हिन हुकूमत खे, हिन मुल्क खे, हिन हुकुमराननि खे हिन अज़ीम इंसान जी सम्झ अचे, सुञाणप हुजे ऐं संदसि औलाद खे का अहिड़ी का रोज़गार जी नौकिरी ॾियनि त जो घटि में घटि हिन शाकिर खां पोइ पंहिंजे फैमिली खे ताते सघनि, पंहिंजी फैमिली खे टाइम ॾेई सघनि, उनजी ज़रूरतूं पूरियूं करे सघनि। तो असां आयासीं, पंहिंजी हाज़िरी भरेसीं, सलाम कयोसीं। मूंखे सिंध में मुंहिंजी अगरि गुज़ारिश कई त आउं अॼु बि सिंध खे ॼण त मुल्तान खे ॼण त सिंध थो सम्झां। इन करे आउं मुल्तान खां शाकिर खे ऐं सिंध जो लाड़ हाफ़िज़ निज़ामाणी, इहे ॿई मुंहिंजे लाइ वॾी 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 हस्तियूं आहिनि। ऐं उन्हनि जे मिटी, पेरनि जी मिटी जे बराबरि अॼु उनखे सलाम करणु, शाल मुंहिंजो सलाम क़बूल पए। हक़ मौजूद जी असीं।